नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में JUI पारां आज़ादी मार्च जी कामयाबी लाइ जागृता रैलियुनि जो सिलसिलो जारी है। इन सिलसिले में काल JUI अॻुवाण मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, मौलाना अताउल्लाह, मुफ्ती वलीउल्लाह अब्बासी, गुलाम अब्बास सहतो पारां कंडियारो बार जे सदर खमीसो ख़ान रिंद, एडवोकेट हमादुल्लाह शाह, मुख्तियार अहमद घांगरो, काशिफ आराई ऐं ॿियनि सां मुलाक़ात करे खेनि आज़ादी मार्च में शिरकत जे लाइ दावत ॾिनी। होॾां JUI अॻुवाण पारां मोटरवे पुलिस ऑफिसरनि जे अमलदारनि सां मुलाक़ात करे चयो आहे त जंहिं वक़्तु आज़ादी मार्च में शिरकत लाइ वेंदड़ संदसि वॾा काफ़िला हूंदा, जंहिं करे खेनि रोड ते ट्रैफ़िक जे निज़ाम खे बहितर बणाए ॾिनो वञे। JUI जे अॻुवाण पारां SHO कंडियारो सां मुलाक़ात करे खेनि सिक्योरिटी ॾियण लाइ चयो वियो। ॿिए तरफ़ JUI जे अॻुवाण मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, मौलाना अताउल्लाह अब्बासी, मुफ्ती वलीउल्लाह नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त PTI सरकार अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो आहे। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। अवाम हाणे हुकूमत मां बेज़ार थी चुकी आहे। आज़ादी मार्च में लखे JUI जा कारकुन गॾु थी हुकूमत जे ख़ात्मे जो मुतालबो कंदा। होॾां JUI पारां शाह जमाल पंप वटि इस्तक़बाल कैंप पिणु लॻाई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।